जेको माण्हू चवे थो मां ख़ुशि गुज़ारियां उन जे लाइ कुझु शर्त आहिनि, कुझु कम करणा पवनि था, उहो माण्हू सदाईं ख़ुशि गुज़ारे। सम्झो ॻाल्हि? तमन्ना हर कंहिंजी आहे त मां ख़ुशि गुज़ारियां, पर अमली ज़िंदगी में हर को ख़ुशि नथो गुज़ारे। कंहिंखे थोरा सूर, कंहिंखे घणा, अचोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार, कन घणा कन थोरड़ा कान्हे सूरनि धार, ॾिना जे दातार झोली पाए मुंहुं छलिया। सूर सभु कंहिंखे आहिनि, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक। जेकॾहिं को माण्हू चाहे त मां दुनिया जी ज़िंदगी मुंहिंजी सुखी गुज़रे, ख़ुशियुनि वारी गुज़रे, उन जे लाइ कुझु कम करणा पवंदा। जेको माण्हू उहे कम करे, अलाह ताला उनखे ज़िंदगी अक्सर हिसो ख़ुशियुनि वारो ॾेखारींदो। तव्हां चाहियो था, तव्हांजी तमन्ना आहे त दुनिया में ज़िंदगी ख़ुशि गुज़ारियूं? पहिरियों कमु अथव, जेकॾहिं ख़ुशि गुज़ारणु चाहियो था त पंहिंजे पीउ माउ जी दिलि खे ख़ुशि कयो। अबे अमड़ जी दिलि राज़ी कयो, अबे अम्मा जी दिलि खे ख़ुशि कयो, अलाह तव्हांखे ख़ुशियूं ॾेखारींदो। इहो गुर अथव ख़ुशीअ जो। छो त ख़ुशियूं इंसान जूं अलाह ताला उन जे अबे अमड़ जी ख़िदमत में उन जे क़दमनि जे हेठों रखाईं। ॾिसो न, सभ खां वॾी ख़ुशी आहे जन्नत। जन्नत जहिड़ी ॿी काइनात में ख़ुशी न आहे। जन्नत जंहिंमें अलाह जो दीदार थींदो, नेमतूं इनाम इकराम हूंदा, सभ खां वॾी ख़ुशी छा आहे? जन्नत। पर हबीबन फरमायो त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत मायरुनि जे पेरनि जे हेठों आहे। हाणे एॾी वॾी ख़ुशी बि उहा बि माउ जे पेरनि जे हेठों आहे, त बाक़ी ॿी कहिड़ी ख़ुशी था कयो? जेकॾहिं तव्हां ज़िंदगी में ख़ुशि गुज़ारणु चाहियो था त पंहिंजे अबे अमड़ खे ख़ुशि कयो। इन जो तजुर्बो मूं पाण कयो आहे, तॾहिं तव्हांखे ॿुधायां थो। मूंखे मुंहिंजे बाबा साईं सां, मुंहिंजी अमड़ साईं सां वालिहाना मोहबत हुई। बाबा साईं सां मुंहिंजी ईअं मोहबत हुई जीअं कंहिं आशिक़ जी माशूक़ सां मोहबत हुई। उन जो अदना इशारो मां पंहिंजे लाइ हुकुम सम्झंदो हुउसि। जेको हुकुम कंदा उहो अमल कंदो हुउसि, जेका ख़्वाहिश ज़ाहिर कंदा उन ते मां अमल कंदो हुउसि। हिकिड़े भेरे पाण ख़्वाहिश ज़ाहिर कयूं त खुंबियूं हुजनि त मां खाऊं। मां असीं मोटरसाइकिल ते चढ़ियुसि, मातली आस पास पुछ में वारी जा दड़ा आहिनि, इन पासे मुंहिंजो खुंबियुनि जी मौसम आहे, मींहुं उठल आहे, किथे माना ख़ुदा करे मिली वञनि, किथे न मिली। सॼो तालको मातली ॻोल्हियुमि, 2 ॾींहं ॻोल्हियुमि, पर खुंबियूं मूंखे हथ न आहियूं। पोइ हज़रत साईं जी तबियत ठीकु न हुई, दवा खारायां पियो। साईं जन पुछो त डॉक्टर किरी कहिड़ी ॾसी आहे? साईं डॉक्टर किरी ॾसी आहे, सणिब घटि खायो, ही शइ ही शइ ही शइ। भला खुंबियूं? खुंबियूं? डॉक्टर छा चयो आहे? खुंबियूं खाइजनि या न? मूं सम्झो त साईं जन जी ख़्वाहिश आहे खुंबियुनि खाइण जी। मूं पुछा की खुंबियूं किथे थींदियूं, किथे मिलंदियूं? चयूं थर में मिलंदियूं। हितां साईं मां थर कॾहिं ज़िंदगी में ॾिठो ई कोन हुयो। हितां मां वियुसि, हिकिड़ी गाॾी तां लथुसि, हितां मातली मां चढ़ियुसि डिघड़ी मां वरी ॿी गाॾी ते चढ़ियुसि, न टंडो जान मोहम्मद, वरी उतां अञा 3 गाॾी ते, वरी इस्लाम कोट, वरी पोइ उतां छेकड़ा मिलिया, इहे जीपूं जेके थरनि में हलंदियूं आहिनि। ओॾे थर जे भिटुनि ते वियुसि, उते मूंखे खुंबियूं मिलियूं। उहे वठी खुंबियूं खणी आयुसि, क़िबला साईं जन जी ख़िदमत में पेश कयूं। साईं जी खुंबियूं एॾो साईं जन ख़ुशि थिया। पाण फरमायूं त बच्चा त हर कंहिंखे मिठा हूंदा आहिनि, पर तो जहिड़ा बच्चा अलाह ताला हर कंहिंखे ॾिए। मूंखे स्कॉलरशिप मिली, स्कूल में ॾींदा आहिनि शागिर्दनि खे, जेके होशियारु हूंदा आहिनि, वरी उनखे
इनाम ॾींदा आहिनि स्कॉलरशिप जो, उहो मूंखे मिलियो 521 रुपया हुजनि। उन वक़्त में 500 मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई। 500 रुपया मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुई। मां उहे 500 मूंखे मिलिया, उन जा मूं वञी पंहिंजो साईं जन जे लाइ कपिड़नि जो जोड़ो वरितो, जुती वरिती, पग वरिती, वास्कोटी ठहिराई, इहो सभु ठाहे साईं जन जी ख़िदमत में पेश कयो। जंहिं ॾींहुं जलसो हुयो उन ॾींहुं सुबुह जो पेश कयनि। ख़ुशि थियनि, उन्हनि जी दिलि राज़ी थिए। पोइ पाण पातऊं जलसे वारे ॾींहुं सुबुह जो फजर नमाज़ मूंखे सॾु कयो। हाणे साईं जन मुंहिंजा वालिद बि, मुंहिंजा उस्ताद बि, मुंहिंजा मुर्शिद बि, मुंहिंजा मुरबी बि, मुंहिंजा सभु नंग साईं जन सां। मूं पेश कयो, पोइ साईं जन फजर नमाज़ मूंखे सॾु कयो। पोइ मूंखे सॾु करे वरी सबक़ मटायूं, जेके तसव्वुफ़ जा सबक़ ॾिनऊं, तवजह फरमायूं। अहिड़ी महिरबानी मूं ते कयूं जो इबादत रियाज़त चिल्लो कमाया, मूंखे उहो मज़ो न मिलियो जेको मुर्शिद जी नज़र सां। फरमायूं त पुट, औलाद हर कंहिंखे मिठो हूंदो आहे, कहिड़ो बि औलाद हुजे पर वणंदो आहे, पर तो मुंहिंजी दिलि ख़ुशि कई आहे। मां तोखे दुआ ॾियां थो, अलाह कंदो तूं कॾहिं ॾुख न ॾिसंदे। हाणे उहे ॾींहं अॼोका ॾींहं मूंखे कॾहिं भला साईं परेशानी न ॾेखारी आहे। मुंहिंजे बाबा साईं जी दुआ। कपिड़ा मां वठंदो न आहियां, कॾहिं बि 40 साल थिया आहिनि मूं कपिड़ो पैसनि ते न वरितो आहे। 4 जोड़ा हिकिड़ो फ़क़ीर खणी ईंदो, ॿियो 2 जोड़ा खणी ईंदो, को 5 जोड़ा खणी ईंदो। हाणे एतिरा मां पायां किथां? हिकिड़ो भेरो पाईंदुसि, ख़ैरात करे छॾींदुसि। मूंखे कॾहिं बि कपिड़नि वठण जी ज़रूरत न पई आहे। जॾहिं कुर मूं बाबा साईं जन खे कपिड़नि जो जोड़ो वठी पारायो, उन्हनि दुआ ॾिनी, मूंखे कॾहिं कपिड़े वठण जी अॼु ताईं ज़रूरत न पई। हुननि जी जेका ख़्वाहिश मूं पूरी कई। हिकिड़े भेरे सीअन जी मौसम जे सीअन में पखी थींदा आहिनि। पखी साईं जन पखी जो गोश्त पसंदि कंदा हुआ, शौक़ सां खाईंदा। हिकिड़ो साग सरेह जो ऐं साईं मुंहिंजा पखी ऐं बिह, इहे साईं जन जा पसंदीदा खाधा हुया। पोइ साईं जन फरमायो त हींअर सियारो अची वियो आहे, पखी ॾाढा थिया हूंदा। हे फ़क़ीर आहिनि हिते राम ते फ़क़ीर, हिते पखी थींदा आहिनि। पोइ साईं जन रुॻे इहा ख़्वाहिश ज़ाहिर कई। मूं ॿुधायो जोड़ा पखियुनि जा उहे वरितमि, वरी उहो खणी ॿिए ॾींहं ते पोइ साईं जन खे रधे, मां पाण रधिया, पाण रधे साईं जन खे खारायो। पाण ॾाढो ख़ुशि थिया, दुआ ॾिनो। उहे दुआऊं मूंखे कॾहिं बि का ख़्वाहिश थींदी आहे त मां हीअ शइ खावां, उहा शइ मूंखे मिलंदी आहे, भली मौसम हुजे न हुजे। मिसाल मूंखे दिलि में ख़्वाहिश थिए मां अंब खावां न, किथो न किथो अंब अची वेंदो। मां सोचींदो आहियां त ही छो मूंसां एतिरी महिरबानी थिए थी। सोचींदो आहियां त मुंहिंजे बाबा साईं मुंहिंजी अमड़ जीजल जे मूं जेका शइ पंहिंजे तजुर्बे में ॾिठी आहे, तॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधायां थो। इहे ॻाल्हियूं करण जूं न हूंदियूं आहिनि, पर तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो न, तव्हांखे मां इन जे लाइ ॿुधायां थो, इहो गुरु सेखारियां थो तव्हांखे। जे तव्हांजो अबो अमड़ जेर आहिनि, तव्हां बख़्त वारा आहियो, तव्हां भाग वारा आहियो जेकॾहिं तव्हांजी माउ जेरी आहे। तव्हां ख़ुशि नसीब आहियो जेकॾहिं तव्हांजो पीउ जहिड़ो आहे। वञो उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि जी दुआ खटो, उन्हनि जी दिलि राज़ी कयो, अलाह ताला तव्हांखे अॾे छॾींदो।